ककड़ में मुबैना तौर रिश्वत न ॾियण तां पुलिस पीरसन ते तशदुद कयो, जंहिंजी वीडियो वायरल थी वई आहे। पुलिस कोट गुल बबर वासी पीरसन जा हथ पेर ॿधे थाणे आॾो विहारे छॾियो। मूंखे ॿुधायूं पिया पोरीअ जो चवणु हो त पुलिस रिश्वत घुरी न ॾियण तां गॾु गाॾी समेत हथ पेर ॿधे विहारे छॾियो आहे। ख़बर शामिल कयूं पिया ककड़ में मुबैना तौर रिश्वत न ॾियण तां पुलिस पीरसन ते तशदुद कयो आहे, जंहिंजी वीडियो वायरल थी वई आहे। नाज़रीन, पुलिस कोट गुल बबर वासी पीरसन जा हथ पेर ॿधे थाणे आॾो विहारे छॾियो। पोरीअ जो चवणु हो त पुलिस रिश्वत घुरी न ॾियण तां गॾु गाॾी समेत हथ पेर ॿधी विहारे छॾियो आहे। ख़बर शामिल कर पिया ककड़ में मुबैना तौर रिश्वत न ॾियण तां पुलिस पीरसन ते तशदुद कयो, जंहिंजी वीडियो वायरल थी वई आहे। पुलिस कोट गुल बबर वासी पीरसन जा हथ पेर ॿधी थाणे आॾो विहारे छॾियो। पोरीअ जो चवणु हो त पुलिस रिश्वत घुरी न ॾियण तां गॾु गाॾी समेत हथ पेर ॿधी विहारे छॾियो आहे। ककड़ में मुबैना तौर रिश्वत न ॾियण तां पुलिस पीरसन ते तशदुद करे, जंहिंजी वीडियो वायरल थी आहे। पुलिस कोट गुल बबर वासी पीरसन जा हथ पेर ॿधे थाणे आॾो विहारे छॾियो। पोरीअ जो चवणु हो त पुलिस रिश्वत घुरी न ॾियण तां गॾु गाॾी समेत हथ पेर ॿधी विहारे छॾियो आहे। ख़बर शामिल कंदासीं। ककड़ में मुबैना तौर रिश्वत न ॾियण तां पोरीअ पीरसन ते तशदुद कयो, जंहिंजी वीडियो वायरल थी वई। जा तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन लाइन ते असांखे जॉइन कयो आहे सन टीवी न्यूज़ जे रिपोर्टर अलन ख़ान नाइट। जी अलन ख़ान नाइट, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी, ककड़ वेझो थड़ी जादो शहीद पुलिस मुबीना तौर 2 खां 300 रुपया रिश्वत न ॾियण ते गुल बबर वासी पीरसन पोरियत कंदू बबर खे रुमाल सां हथ पेर ॿधी संदसि गॾु गाॾी समेत थाणे जे अॻियां विहारे छॾियो आहे। पोरियत खे ॿधण वारी वीडियो पिणु वायरल थी वई आहे। पोरियत कंडो बबर प्रेस क्लब पहुची दाईंदे चयो त मां ग़रीब मिस्किन आहियां, टाठियूं करे घर जो गुज़र सफ़र कंदो आहियां। जंहिं ते थड़ी जादो शहीद पुलिस जे वॾे मुंशी सरवर कमराणी ऐं पुलिस एहलकार आशिक़ बबर पारां मुबैना रिश्वत ॾियण ते सख़्तु तशदुद कयो ऐं रुमाल सां ॿधी विहारे छॾियो आहे। होॾा इलाइक़े वासियुनि ऐं समाजी हल्कनि एसएसपी दादू खां मुतालबो कयो त वाक़े जो फौरी नोटिस वठी शफ़ाफ़ जांच कराई वञे, ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे, मुताज़िर पोरियत सां इंसाफ़ कयो वञे। जी, महिरबानी अलन नाइट तफ़सील ॾियण लाइ।